अमां बाबा कॾहिं बि मुंहिंजे फ़ैसिले जी मुखालफ़त कोन कंदा। जेकर तूं टी शादी कई दिलमुराद त तोखे मूंखे तलाक ॾियणी पवंदी। अचला पोइ दिलमुराद खान सां मुंहिंजो को पास न आहे। भाई दा दुश्मन खे पंहिंजी चौथी वारी बुरा खणे जो मकियो ई कोन ॾींदो। मूंखे ख़बर नाहे त अलाए कंहिं कंहिं चुगियो छा। तोखे दिलमुराद खान जो हवेली में लाश मिलंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांजे खां वॾी ख़ुशख़बरी खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। त रियासत ड्रामे जो ॿियों टीज़र ऑन थी चुको आहे दोस्तों। ऐं तव्हां जेके ड्रामा सिंधी ॾिसंदड़ आहिनि उन्हनि लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी आहे दोस्तों त रियासत ड्रामे जो ॿियों टीज़र बि अची वियो आहे दोस्तों। ऐं तमामु जल्दी जेको आहे त ड्रामो जेको आहे त असांजे वधी रहियो आहे ऐं असांखे जेको आहे त ॾिसण लाइ मिलंदो दोस्तों। त अॼु ॿिएं टीज़र जे बारे में ॻाल्हाईंदासीं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आयो त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों, जे साथ हलंदो रहे लाट बरंदी रहे दोस्तों। त बिना देर त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं जी दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ॿिएं टीज़र में जेको असां कुझु ॾिठोसीं त हिकु बहितरीनु जेको आहे त हिन में फाइट सीन ॾिठासीं दोस्तों। ऐं हिन जी कहाणी जेका असांखे डिफरेंट लॻी आहे दोस्तों। हिकु बहितरीनु कहाणी जेको लाला सुधीर जा सीन ॾिठासीं, आज़म मेघल जा सीन ॾिठासीं, एस भट्टी, मंज़ूर मुराद जेको आहे ऐं सना रज़ा दोस्तों। त हिन ड्रामे खे जेको आहे त 4 चंड लॻी वेंदा दोस्तों। हीउ ड्रामो जेको आहे त असांखे जेको टीज़र हिन जा ॾिसण लाइ मिलनि था दोस्तों, त असांखे अञा बेचैनी वधे थी त हीउ ड्रामो कॾहिं ऑन थींदो त असां ॾिसी सघूं ऐं हिन जी जेका कहाणी जेको आहे त लुत्फ़ ॾींदी असांखे दोस्तों। ऐं असांखे इहो ई इंतज़ारु आहे, सिर्फ़ु तव्हां ॿाहिरनि दोस्तनि खे न हूंदो इंतज़ारु, पर असां जेके आहियूं त असांखे बि इंतज़ारु आहे त हीउ ड्रामो कॾहिं ऑन ईयर थींदो त असां ॾिसूं दोस्तों। हिन में जॾहिं असां फाइट सीन ॾिसूं था ऐं प्यार मोहबत वारा सीन ॾिसूं था त हिन ड्रामे जी जेका आहे त बेताबी वधी थी वञे त हीउ ड्रामो ऑन ईयर थिए त असां बि जेको आहे त ॾिसी सघूं। ऐं तमामु जल्दी ड्रामो ऑन ईयर थियण लाइ वञी रहियो आहे दोस्तों। इहा तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियां त तमामु जल्दी ड्रामो तव्हांखे ॾिसण लाइ मिली वेंदो दोस्तों। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।